जनाब मां आहियां सावली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु जनाब जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ करे वठे। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाए। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां तक पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। जनाब अॼु जेका एप्लीकेशन मूं तव्हांजे लाइ आंदी आहे उन एप्लीकेशन जो रिव्यू आउं तव्हांखे ॾींदुसि। उन में ईअं आहे जो तव्हां पंहिंजे मोबाइल में कंहिं बि वजह सां या तव्हांजी ग़लती सां या कुझु डुप्लीकेट कॉन्टेक्ट ठही वञनि था ऐं उनखे डिलीट करिणो आहे, रिमूव करिणो आहे ऐं खोड़ सारा आहिनि त उन में तव्हांखे टाइम लॻंदो। पर अॼु हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जेका डुप्लीकेट कॉन्टेक्ट खे हिकिड़े क्लिक से रिमूव कंदी। उहो कीअं कंदी उन जे लाइ असीं हलूं था एप्लीकेशन तरफ़ ऐं एप्लीकेशन आहे डुप्लीकेट कॉन्टेक्ट रिमूवर जे नाले सां। इनखे क्लिक कंदो, इनखे क्लिक करण सां इहे खुली वई आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था। हाणे हिते जीअं ई तव्हां इनखे ओपन कंदो त जेके तव्हांजे फ़ोन में कॉन्टेक्ट आहिनि, जेके तव्हांजे गूगल ईमेल ते आहिनि, फ़ोन में आहिनि, सिम में आहिनि, उहे सॼा कॉन्टेक्ट तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे मूंखे ॿुधाए पियो त तव्हांजे गूगल जी जेका ईमेल आहे, एड्रेस आहे, उन में 747 कॉन्टेक्ट आहिनि, फ़ोन में तव्हांजो हिकिड़ो कॉन्टेक्ट आहे, सिम 1 में 9 आहिनि, 61 आहिनि ऐं व्हाट्सअप ते बि जेके कॉन्टेक्ट हूंदा उहो ॿुधाईंदो। हाणे हिनखे जेकॾहिं डुप्लीकेट कॉन्टेक्ट तव्हांखे चेक करणा आहिनि त ईअं गूगल में आउं हीअं क्लिक कंदुसि। थोड़ी देर ही तव्हांखे वेट करिणो पवंदो जीअं ही थोड़ो स्कैन कंदो। जेके बि जेतिरा कॉन्टेक्ट हूंदा उन हिसाब सां तव्हां टाइम वठंदो। मूं वटि जाम हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते अची विया आहिनि। हाणे खोड़ सारा कॉन्टेक्ट जेके आहिनि मूं वटि डुप्लीकेट ठहियल आहिनि। हाणे ॾिसी सघो था खोड़ सारा आहिनि। हाणे हिननि खे जेकॾहिं आउं हिकिड़े हिकिड़े खे वही सिलेक्ट करियां ऐं डिलीट करियां त काफ़ी टाइम लॻंदो। पर हीअ हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे जंहिंजी मदद सां आउं करे सघां थो। हाणे हिते जिते बि डुप्लीकेट कॉन्टेक्ट आहिनि, हाणे हिन मां ही ॾिसो सघो था हेठि जेको मूं वटि ऑप्शन आहे फाइंड डुप्लीकेट जो, इनखे क्लिक कंदुसि त ही मूंखे जेके बि डुप्लीकेट कॉन्टेक्ट जेके मुंहिंजे 747 कॉन्टेक्ट आहिनि उन्हनि मां ॾिसी सघो था खोड़ सारा डुप्लीकेट कॉन्टेक्ट मौजूदु आहिनि। इनखे स्कैन कंदो, स्कैन करे तव्हांखे ॾेखारींदो। हाणे तव्हां जेकॾहिं इनखे डिलीट करणु चाहियो था त हेठि तव्हांखे पंहिंजो ऑप्शन ॾिए पियो त डिलीट डुप्लीकेट कॉन्टेक्ट जेके 299 आहिनि। हाणे 299 खे जेकॾहिं आउं हिकिड़े हिकिड़े खे डिलीट कयां त मूंखे अलाए केतिरो टाइम लॻंदो। पर हिते आउं सिर्फ़ु हिकिड़ी क्लिक सां इन समूरनि कॉन्टेक्ट खे डिलीट करे सघां थो। हाणे जीअं येस कंदो त जेके बि डुप्लीकेट कॉन्टेक्ट आहिनि उहो ऑटोमेटिकली रिमूव थी। अच्छा, डिलीट करण खां पोइ ही तव्हांजे कॉन्टेक्ट्स जेके बक़ाया जेके बचियल आहिनि उन्हनि खे रिफ्रेश बि कंदो ऐं अपडेट बि कंदो। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे। इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कजो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हर फ़ोन में इहा मौजूदु हुजणु खपे, छाकाणि जो हर फ़ोन में जेके आहिनि डुप्लीकेट कॉन्टेक्ट कंहिं न कंहिं वजह सां थी वेंदा आहिनि ऐं काफ़ी मिक़दार में ठही वेंदा आहिनि जेके डिलीट करणु असांजे लाइ ॾुखिया हूंदा आहिनि। पर हिन एप्लीकेशन जी मदद सां हिकिड़े मिंट में तव्हां उनखे हिकिड़ी क्लिक सां जेको आहे डिलीट ऐं रिमूव करे सघो था। हाणे ही स्कैन करे पियो ऐं जेके बक़ाया कॉन्टेक्ट आहिनि उन्हनि खे रिफ्रेश बि कंदो ऐं अपडेट बि कंदो। हाणे समूरा जेके कॉन्टेक्ट आहिनि उन्हनि खे डिलीट करे छॾियो आहे ऐं रिमूव करे छॾियो आहे। हाणे तव्हां चेक करे सघो था, ॾिसो कॉन्टेक्ट ऑटोमेटिकली 700 मां कुझु घटिजी विया आहिनि। जेके 200 डुप्लीकेट कॉन्टेक्ट हुआ उहे डिलीट करे छॾिया आहिनि। इन तरह सां तव्हां पंहिंजी इन एप्लीकेशन जी मदद सां डुप्लीकेट कॉन्टेक्ट खे पंहिंजे हाणे इन सां गॾु जो की वीडियो खे आउं हिते ख़तमु करियां थो। पर इन दुआ सां सॉरी तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदो हलां त हीअ एप्लीकेशन आहे कहिड़ी। त हिन जे लाइ तव्हांखे वञिणो पवंदो प्ले स्टोर जे सर्च बार में, हिते लिखणो पवंदो डुप्लीकेट कॉन्टेक्ट जे नाले सां। ऐं जीअं ई डुप्लीकेट कॉन्टेक्ट खे तव्हां क्लिक कंदव त हिते खोड़ सारा तव्हांखे मिली वेंदा। जेको सेकेंड वन आहे हिन जो नालो तव्हां ॾिसी सघो था, डुप्लीकेट कॉन्टेक्ट फिक्सर एंड रिमूवर। हाणे फिक्स बि करे थो ऐं रिमूव बि करे थो। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे, ज़रूरु इनखे तव्हां ट्राई कयो। 4.7 जी रेटिंग आहे ऐं अप्रॉक्सीमेट 1 लख माण्हू इन्हनि खे डाउनलोड कयो आहे ऐं इस्तेमालु कनि पिया ऐं सुठी एप्लीकेशन आहे, ज़रूरु इनखे ट्राई कयो। हाणे वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। मूंखे मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशियां आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।